केमिस्ट्री क्लास ॾहों बाब टियों सबक 16 हिस्सो ॿियो इख़्तिसार समरी आवां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवां के सुंदालन स्कूल में भली कार असां जो के लेक्चर जा मौजू आहिनि इख़्तिसार समरी समरीअ जे पहिरें हिस्से में असां कुझु बुलेट्स जेके हुआ उहे क्लियर कया हुआसीं। हाणे असीं हिस्से ॿिए में ॿियनि पॉइंट्स खे वाज़िह कंदासीं। The compounds having same molecular formula but different structures or structural formula are termed as isomers. अहिड़ा मुरकब जन जो molecular formula साॻियो हुजे पर उन्हनि जो structural formula या उन्हनि जी arrangement एटमनि जी मुख़्तलिफ़ हुजे त असीं उन्हनि खे isomers सॾींदा आहियूं। मिसाल जे तौर ते ही structural formula आहिनि पेंटेन जा 3 पर इन्हनि टिनी जेको structural formula आहे पेंटेन जो उन्हनि जो मॉलिक्यूलर फार्मूला साॻियो हूंदो। मिसाल जे तौर ते नॉर्मल पेंटेन जो मॉलिक्यूलर फार्मूला थींदो C5H12, आइसोपेंटेन जो बि थींदो मॉलिक्यूलर फार्मूलो C5H12, नियोपेंटेन जो मॉलिक्यूलर फार्मूलो थींदो C5H12। पर उन्हनि जो स्ट्रक्चर फार्मूलो ॾिसो, नॉर्मल पेंटेन जो हिकिड़ी स्ट्रेट चेन आहे, आइसोपेंटेन में हिकिड़ी ब्रांच आहे मिथाइल जी, ऐं नियोपेंटेन में वरी ॾिसो त हिकिड़ी कार्बन आहे चौधारी उनखे मिथाइल जा ग्रुप लॻल आहिनि। सो इहो इन्हनि मुरकबनि खे जिन जा मॉलिक्यूलर फार्मूला साॻा हुजनि पर स्ट्रक्चरल फार्मूलो चेंज हुजे त अहिड़नि मुरकबनि खे आइसोमर्स सॾिबो आहे। नंबर ऑफ आइसोमर्स इंक्रीज़िस विद द इंक्रीज इन नंबर ऑफ कार्बन एटम्स इन द गिवन मॉलिक्यूलर फार्मूला। हाणे कंहिं बि मॉलिक्यूलर फार्मूला में कार्बन जा एटमनि जो तइदादु जेतिरो वधीक हूंदो उन जा आइसोमर्स ओतिरा वधीक हूंदा। पेंटेन में कार्बन जो तइदादु आहे 5 त उन जा ॾिसो आइसोमर्स हिते असां ॾिना आहिनि 3। पर जेकॾहिं वरी असां हेक्सेन खणूं या हेप्टेन खणूं जिन में कार्बन जे नंबरनि जो तइदादु पेंटेन खां वधीक हूंदो आहे, हेक्सेन में हूंदो 6, हेप्टेन में हूंदो 7 त उन्हनि जा आइसोमर्स वरी ओतिरा वधीक हूंदा। Due to catenation and isomerization, millions of organic compounds are existed in the universe. कार्बन जूं ॿ ख़ासियतूं आहिनि, हिकिड़ो आहे कैटिनेशन ऐं ॿियो आहे आइसोमराइज़ेशन। इन्हनि ॿिन्ही ख़ासियतुनि जे करे नामियाती मुरकब जेके आहिनि मिलियंस जे तइदाद में असांजे हिन काइनात में दुनिया में असांखे वधीक मिलनि था। हाणे ॾिसो हिकिड़ो ई जेकॾहिं C5H12 जो फार्मूलो हुजे हा त हिकिड़ो ई असांखे मिले हा, उहो बसि नॉर्मल पेंटेन मिले हा, पर उन जीअं त आइसोमर्स जे ज़रिए छा कयो जो उन्हनि जी रीअरेंजमेंट जो तब्दील थी त असांखे मुरकब वधीक मिलिया। ईअं ई वरी कैटिनेशन जे करे ॾिसो त कैटिनेशन में छा थींदो, 2 कार्बन पाण में मिलनि थियूं त इथेन, ऐं वरी टी मिलियन अचे त प्रोपेन, चौथीं अचे मिलंदनि त ब्यूटेन, 5 अचे मिलंदनि त पेंटेन, 6 अचे मिलंदनि त हेक्सेन। वरी ॾिसो इहो हेक्सेन यानी 6 कार्बन पाण में जेकॾहिं साइक्लिक चेन में पाण में मिलनि थियूं त वरी असांखे हिकिड़ो ॿियो मुरकब थो मिले साइक्लोहेक्सेन। वरी उहे पाण में कार्बन डबल बॉन्ड ठाहिनि त वरी तव्हांखे मिली वेंदो बेंज़ीन। ईअं असांखे कैटिनेशन जे करे ऐं आइसोमराइज़ेशन जे करे कार्बन जा जेके मुरकब आहिनि ऑर्गेनिक कंपाउंड्स आहिनि उहे तमामु घणा मिलियंस जे तइदाद में मिलनि था। On the basis of chains, organic compounds are divided into main 2 classes, open chain and closed chain compounds. ज़ंजीर जे बुनियाद ते जेकॾहिं नामियाती मुरकबनि खे विरायूं त ॿिनि वॾनि ग्रुपनि में असांखे नामियाती मुरकब मिलंदा। हिकिड़ा ओपन चेन वारा मुरकब यानी खोलियल ज़ंजीर वारा नामियाती मुरकब, ऐं ॿिया वरी क्लोज्ड चेन या साइक्लिक कंपाउंड्स, बंद ज़ंजीरुनि वारा मुरकब। ओपन चेन कंपाउंड्स के असां असाइक्लिक कंपाउंड्स पिण चऊं था, यानी खुलियल ज़ंजीर वारा मुरकब, ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि खे क्लोज्ड चेन सॾिजे थो या वरी साइक्लिक कंपाउंड्स। मिसाल जे तौर ते हाणे हिते ॾिसो त हीउ हिकिड़ो नामियाती मुरकब आहे पर उन मंझि ज़ंजीर जेको आहे उहो ओपन आहे, खुलियल आहे, बंदि कोन्हे को, पाण मंझि वेढ़ियल कोन्हे को, उहो हिकिड़े पासे ॾांहुं खुले थो। इनखे असां स्ट्रेट चेन या असां इन्हनि खे ओपन चेन सॾे सघूं था। हिकिड़ो ई स्ट्रेट चेन आहे जिन मंझि असां ॾिसूं था एन ब्यूटेन, नॉर्मल ब्यूटेन जो फार्मूला आहे। ऐं ईअं वरी जेकर असां क्लोज्ड चेन ॾिसूं त छा थींदो, कार्बन हेॾा जेका इहा खुलियल आहे या कंहिं ॿी कार्बन सां गंढियल हूंदी, उहा कंहिं 3 सां हूंदी, कंहिं 4 सां हूंदी, 5 सां हूंदी, तव्हांजो अची करे वरी हिन सां अटैच थींदी त इहो पाण में बंदि हिकिड़ी ज़ंजीर ठाहींदा।
फॉर एग्जांपल बेंजीन आहे ही क्लोज्ड चेन जो मुरक्कब आहे। हाणे हिन में ॾिसो त हिकिड़ी कार्बन ॿी कार्बन टी चौथी पंजी छहीं वरी उहा साॻियो ई पहिरीं सां मिले थी, ईअं हिकिड़ो बंदि ज़ंजीर वारो मुरक्कब ठहे थो। साॻे ई तरीक़े सां नेप्थलीन ऐं अहिड़ा ॿिया मिसाल पिण आहिनि जिन मंझि बंदि ज़ंजीर वांगुरु स्ट्रक्चर मौजूदु हूंदी आहे। Saturated hydrocarbons contain carbon-carbon single bonds. रिचल हाइड्रोकार्बन्स उहे मुरक्कब हूंदा आहिनि जिन में कार्बन कार्बन जे विच में सिंगल बॉन्ड मौजूदु हूंदो आहे। अल्केन्स आर सेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स। अल्केन जी जेका फैमिली असां पढ़ी आया आहियूं जिन में मीथेन, ब्यूटेन, प्रोपेन, पेंटेन अहिड़ा मुरक्कब अची वञनि था, उहे सभई अल्केन फैमिली वाला मुरक्कब सेचुरेटेड हाइड्रोकार्बन सां तालुक़ रखनि था। ऐं इन खां अॻु असां अणरिचल नामियाती मुरक्कबनि जे बारे में पढ़ियो हुयोसीं जिन खे अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन चइबो आहे। उन्हनि में वरी ॿीणा या टीणा बॉन्ड मौजूदु हूंदा आहिनि। हिते ॾिसो हीअ असां वटि नॉर्मल पेंटेन आहे, उन में तव्हां ॾिसो त किथे बि डबल बॉन्ड मौजूदु कोन्हे को, हाइड्रोकार्बन्स आहे। सो इन हाइड्रोकार्बन जेको असां नॉर्मल पेंटेन जो फार्मूलो कयो आहे इहो सेचुरेटेड हाइड्रोकार्बन जो मिसाल आहे, छो त हिन मंझि को बि डबल बॉन्ड मौजूदु कोन्हे को। जेकॾहिं हिते डबल बॉन्ड वारो को तव्हांखे कार्बन कार्बन जो तालुक नज़र अचे हा, किथे न किथे डबल बॉन्ड हुजे हा, त पोइ हिनखे असां न सेचुरेटेड हाइड्रोकार्बन छॾियूं हा ऐं न वरी असां हुनखे अल्केन छॾियूं हा, पर इहो हिकिड़ो ॿियो मुरक्कब थी पवे हा जंहिंखे असां चवंदा आहियूं अल्कीन फैमिलीअ जो, छो त हुन में डबल बॉन्ड मौजूदु आहे। ऐं अहिड़े क़िस्म जे मुरक्कबनि खे जिन में ॿीणो बॉन्ड मौजूदु हुजे या टीणो हुजे उन्हनि खे असां अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन छॾींदा आहियूं। सेचुरेटेड हाइड्रोकार्बन जो ॿियो मिसाल आहे मीथेन। मीथेन में त हिकिड़ी सिंगल कार्बन आहे, तंहिंजे करे असां ईथेन जो मिसाल खणूं था। ईथेन में ॿ कार्बन मौजूदु आहिनि, पर कार्बन कार्बन जो पाण में बॉन्ड कहिड़ो आहे, सिंगल, तंहिंजे करे ही सेचुरेटेड हाइड्रोकार्बन आहे। ऐं हिते प्रोपेन ॾिसो त प्रोपेन जे विच में बि तव्हांखे कार्बन कार्बन जा बॉन्ड सिंगल नज़र ईंदा, त असां प्रोपेन खे बि चवंदा इहो सेचुरेटेड हाइड्रोकार्बन जो मुरक्कब आहे। हाणे इहे सेचुरेटेड छो आहिनि, छो त कार्बन जा जेके पंहिंजा ॿिया बकाया इलेक्ट्रॉन आहिनि उहे हिननि हाइड्रोजन जे एटमनि सां ऑक्यूपाइड आहिनि, तंहिंजे करे हिकिड़ो इलेक्ट्रॉन बचो जेको हुन कार्बन जा बॉन्ड जे तौर ते इस्तेमालु कयो। Unsaturated hydrocarbons contain carbon-carbon double and triple bonds. अणरिचल हाइड्रोकार्बन्स में कार्बन कार्बन जो पाण मंझि ॿीणो बॉन्ड हूंदो या वरी टीणो बॉन्ड हूंदो। जीअं अल्कीन फैमिली आहे उन में कार्बन कार्बन जो डबल बॉन्ड आहे ऐं अल्काइन्स फैमिली आहे उन में कार्बन कार्बन जो ट्रिपल बॉन्ड आहे। अहिड़े क़िस्म जे मुरक्कबनि खे असां अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन छॾियूं था। अल्कीन फैमिली खे ॾिसो त हुन मंझि इथीन आहे जंहिंमें कार्बन जो तइदाद 2 आहे, त हिते ॾिसो त कार्बन कार्बन जे विच में तव्हांखे डबल बॉन्ड नज़र ईंदो, इन जे करे हिनखे असां छॾियूं था अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन। पर जेकर हिते सिंगल बॉन्ड मौजूदु हुजे हा त असां हिनखे छॾियूं हा सेचुरेटेड हाइड्रोकार्बन। प्रोपीन, प्रोपीन मंझि कार्बन जो तइदाद आहे 3। हाणे ॾिसो त हिते कार्बन कार्बन जो डबल बॉन्ड मौजूदु आहे, तंहिंजे करे ही बि अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन जो हिकिड़ो मिसाल आहे। ईअं जेकॾहिं पाण कॉमन अल्काइन्स खे ॾिसूं त उन मंझि पहिरें नंबर ते अचे थो इथाइन। हाणे इथाइन में C2H2 हुन जो मॉलिक्यूलर फार्मूला आहे। स्ट्रक्चरल फार्मूला ॾिसो त हुन मंझि तव्हांखे कार्बन कार्बन जे विच में टीणो बॉन्ड नज़र ईंदो। ईअं ई प्रोपाइन में बि कार्बन कार्बन जो हिकिड़ो असांखे टीणो बॉन्ड नज़र अचे थो ऐं साॻे ई तरीक़े सां ब्यूटाइन या 1 ब्यूटाइन में बि असांखे टीणो बॉन्ड नज़र अचे थो। सो अहिड़ा मुरक्कब जिन में कार्बन कार्बन जो टीणो बॉन्ड हुजे या ॿीणो बॉन्ड हुजे त उन्हनि खे असां अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन छॾींदा आहियूं। Organic compounds are soluble in organic solvents like benzene, carbon disulfide, ether, alcohols, etc. etc. नामियाती मुरक्कब नामियाती ॻारींदड़नि में ई ॻरंदा। जीअं असां 9 क्लास में इहो पढ़ियो आहे त लाइक डिज़ॉल्व लाइक, जहिड़ी शइ हूंदी ओहिड़ी शइ में ॻरंदी। सो ऑर्गेनिक कंपाउंड ऑर्गेनिक सॉल्वेंट्स में ॻरंदा। ईअं वरी असां वटि पोलर शयूं पोलर में ॻरंदियूं आहिनि, नॉन पोलर शयूं नॉन पोलर में ॻरंदियूं। तंहिंजे करे ऑर्गेनिक कंपाउंड्स घणे क़दुरु असां वटि नॉन पोलर थींदा आहिनि त उहे नॉन पोलर या ऑर्गेनिक सॉल्वेंट्स में ई ॻरंदा।
मिसाल जे तौर ते पोलर ऑर्गेनिक सॉल्वेंट असां वटि कहिड़ा आहिनि? क्लोरोफॉर्म, इथेनॉल, मिथेनॉल, इथाइल एसीटेट, ऐं वरी नॉन पोलर ऑर्गेनिक सॉल्वेंट्स कहिड़ा आहिनि? हेक्सेन्स, हेप्टेन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. Organic compounds have weaker bonding than ionic compounds, so they have lower melting and boiling points. नामियाती मुरक्कबनि में कोवेलेंट बॉन्ड मौजूदु हूंदो आहे. गैर धातु सां मिलियल हूंदो आहे. इन जे करे कोवेलेंट बॉन्ड ठाहींदा आहिनि ऐं इन ई सबब जे करे ई उन्हनि जो बॉन्ड कमज़ोर थींदा आहिनि. सो संदन रिजण ऐं टहिकण वारो गर्मी पद बनिस्बत आयोनिक मुरक्कबनि जे घटि हूंदो आहे. मिसाल जे तौर ते हाणे असां वटि ऑर्गेनिक जेकी कंपाउंड आहिनि उन्हनि में असां वटि मौजूदु आहे फॉर एग्जांपल हेक्सेन. ऐं इनऑर्गेनिक कंपाउंड कहिड़ो आहे? सोडियम क्लोराइड, लूण. हाणे लूण जो तव्हां ॾिसो त मेल्टिंग पॉइंट घणो आहे? 801 डिग्री सेंटीग्रेड. पर हीउ जेको ऑर्गेनिक कंपाउंड आहे हेक्सेन, उनजो मेल्टिंग पॉइंट ॾिसो -95 डिग्री सेंटीग्रेड. बॉइलिंग पॉइंट ॾिसो त लूण जो बॉइलिंग पॉइंट आहे 1413 डिग्री सेंटीग्रेड ऐं हेॾा हेक्सेन जो बॉइलिंग पॉइंट ॾिसो सिर्फ़ु 69 डिग्री सेंटीग्रेड. Organic compounds have slow rate of reactions. नामियाती मुरक्कबनि जो जेको रेट ऑफ रिएक्शन आहे, रिएक्शन करण जी रफ़्तार उहा घटि हूंदी आहे एज़ कंपेयर टू इनऑर्गेनिक. असांजा जेके कंपाउंड्स हूंदा आहिनि उन्हनि जी भेट में इहे स्लो रिएक्शन कंदा आहिनि. इन जो सबबु इहो आहे त हिननि जा पाण में कोवेलेंट बॉन्डिंग हूंदी आहे. इलेक्ट्रॉननि जो जेको क्लाउड आहे उहो या त इक्वली शेयर थियल हूंदो आहे या वरी थोरो अनइक्वली पर हूंदो शेयर्ड आहे. उन जे करे हिननि जो जेको पाण में मॉलिक्यूल हूंदो आहे, बॉन्डिंग हूंदी आहे, उहा मोर स्टेबल हूंदी आहे देन इनऑर्गेनिक कंपाउंड्स. तंहिंजे करे जेके ऑर्गेनिक कंपाउंड आहिनि उहे रिएक्शन करण में तमामु स्लो हूंदा आहिनि. असांजो अॼोको लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो. वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.